जेका रात शब कदर खां ईद जे रात खां हज जे रात खां वधीक फजीलत रखे थी। उहा रात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद वारी रात 12 रबीउल अव्वल जी अजोकी रात आता। बिरादरम मोहतरम कारी गुलाम दस्तगीर साहिब ऐं बिरादरम मोहतरम कारी सनाउल्लाह सिकंदरी साहब हिन जमायत गॾिजी करे कमेटी वारनि गॾिजी करे ऐं हिन तकरीब जो इनेकाद कयो आहे। वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त नबी साईं जो जे आमद जो जेको मक़सद आहे वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, माना क़ुरान जी तालीम ॾियणु, हिकमत जी तालीम ॾियणु। अवां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त ॿार क़ुरान करीम नाज़िला पढ़ियो ऐं उन्हनि खे उन एज़ाज़ जे अंदरि कंहिंखे दस्तार पाराई वई, कंहिंखे मुबारक ॾिनी वई, कंहिंखे काशे तोहफ़े में ॾिनी वई। नबी पाक जे आमद जो असली मक़सद इहो आहे। मां रात जे मुनासिबत सां ऐं हिन महफ़िल जे मुनासिबत सां क़ुरान करीम जी आयत तिलावत कई आहे। मुख़्तसर टाइम में नबी साईं जो नूर हुज़ूर जी विलादत ऐं क़ुरान करीम जे शान में ॿ टे हदीसूं तव्हांजे गोश गुज़ार कंदुसि। दुरूद मां बसा पढ़ो त आयत जो तर्जुमो कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। नबी पाक जा प्यारा गुलाम तवज्जो जी ज़रूरत आहे। हुज़ूर जे आमद खां अॻु में माण्हू कुफ्र में हुया, पुतनि जी पूॼा कंदा हुया, बैतुल्लाह जो उघाड़ा थी तवाफ़ कंदा हुया, बदमाशूं पुछड़ायूं ज़ोर हुयो, हर तरह जी ऊंद हुई, ज़ुल्म ई ज़ुल्मात हुयो। अल्लाह ताला उन ॾुखे टाइम में रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब मदीने वारे शहंशाह के जेको बाइस तख़लीक़ कायनात आहे, रब फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। ॾाढा सुभान अल्लाह कयो। अल्लाह ताला फरमायो ताकीक आयो अवाने नूर ऐं रोशन किताब अल्लाह जी तरफ़ां। हबीब जा प्यारा गुलाम, पूरी दुनिया खे ख़बर आहे त हीअ सिज चंद्र सितारा ही सॼो जहान अल्लाह ताला नबी पाक जे नूर मां पैदा फरमायो आहे। नबी पाक जो टे हैसियतूं आहिनि। हिकिड़ी आहे खिलकत, ॿी आहे विलादत ऐं टी आहे बिअसत। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका तख़लीक़ आहे, बना सारी खुदाई से मोहम्मद मुस्तफा पहले, बना सारी खुदाई से मोहम्मद मुस्तफा पहले। न हवा थी न आदम था न ज़ाहिर था खुदा पहले। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिलकत हज़रत आदम अलैहिस्सलाम खां अॻु में थी आहे, कायनात खां अॻु में थी आहे। सिज चंद्र सितारा मलक फलक का शिकान हुई। पोइ हुज़ूर जे नूर मां
अजीजो दोस्तों, नबी पाक जा प्यारा गुलामो भी आहे हुजूर जी विलादत। नबी पाक जो नूर पाकन पेटन मां पाकन पुठन मां मुंतकिल थींदो अल्लाह जे नबी जो नूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो नालो आहे सीरत जे किताब में उन जो नालो आमिर लिखियो आहे पर हाशिम जे नाले सां मशहूर आहे। कान नूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतलाला फी जिबहती। किताब में अचे तो सीरत जे किताब में अचे तो त अल्लाह ताला जे महबूब जो नूर हज़रत हाशिम सगोरे जे पेशानी में चोरीअ जे चंद्र वांगुरु चमकंदो पियो। अजीजो दोस्तो, एडो तवलो सखी हुयो मके जा माण्हू उन्हनि कर्ज़ खया, उन्हनि ते कर्ज़ थी विया दुकार जे करे, परेशानियुनि जे करे उन्हनि कर्ज़ पाण ते खया। हज़रत सईदना हाशिम सगोरे जे ख़िदमत में आया कि बिला असां कर्ज़ खयो आहे, तुंहिंजे पेशानीअ में मुस्तफ़ा जो नूर आहे, असां ग़रीब जा कर्ज़ अजीजो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो, अल्लाह जे नबी जे दादे हज़रत सईदना हाशिम फरमायो त तव्हां पंहिंजी लिस्ट ठाहियो, मां मोहम्मद करीम जो नालो पंहिंजे जेब मां तव्हां जा कर्ज़ अदा कंदुसि। हिकिड़े भेरे मके पाक में डुकार अची वियो, डुकार जो अची वियो, डुकार जे कंडीशन में, डुकार जे हालत में माण्हू वेचारा भुख मरण लगा, जानवर मरी विया, जानवर जा गोश्त कपे माण्हू खाइण लगा। अल्लाह जे नबीअ जो नालो हज़रत हाशिम सगोरो शाम वियो, शाम मां अन्न ख़रीद कयाई, केक ख़रीद कयाई, मोटी आयो, केतिरा उठ कतारुनि में बीहारे रब जे नाले ते ख़ैरात कयाई। ख़ैरात करे ग़रीबनि खे, मिस्कीननि खे, पाड़े वारनि खे, मके वारनि खे पेट भरे करे खाराई। हाशिम उनखे इन करे चइबो आहे जो पाण जेको बि इंतज़ाम कंदा हुया पंहिंजो ॻोठ कुई करे उन मां गोश्त शोरबो ठाहे मानी भोरे ज़रा ज़रा करे उन मानीअ खे शोरबे में विझी करे ऐं सरीद ठाहे ऐं ग़रीबनि मिस्कीननि खे खाराईंदा हुया। नबी पाक जो नूर हज़रत सईदना हाशिम सगोरे जे पेशानीअ मां निकिरी हज़रत अब्दुल मुतल्लब जे पेशानीअ में आयो। कंहिंजे पेशानीअ में आयो, असांजे बहराननि में अॼु ताईं मौलाना गुलाम रसूल जतोई मेहराबपुर वारो ख़ुतबा जतोई अॼु ताईं पढ़ियो ईंदो आहे। उन लिखियो आहे, उन हिकिड़ो ग़ज़ल चयो आहे, उन हिकिड़ो मौलूद चयो आहे त अवल नूर नबीअ जो दिलवार थियो, अवल नूर नबीअ जो दिलवार थियो, पोइ आलम कुल इज़हार थियो, अवल नूर नबी। हिकिड़ी इस्लाम अञा अर्श ज़मीन आसमान नवाज़ न थे व बनू इंसान वा ओ हुरा बेरिश्त मलक ग़िलमान नवा बेदा सुनगे सरदार थियो, अवल नूर नबी।
हजरत अब्दुल मुत्तलब जे पेशानी में सुभान अल्लाह हजरत अब्दुल मुत्तलब जो तमाम वडो शान किताबन लिखो त नबी पाक जे ॾाॾे जे दौर में हिकिड़ो भेरो ॾुकार जो पइजी वियो अॻे साल पाण वटि ॾाढा वॾा मींहं ऐं बरसातूं पई माण्हू जेके रब जे नाले खां परे हुया जेके क़ुरान जे तिलावत खां परे हुया जेके ज़िक्र खां परे हुया उन्हनि बि अल्लाह जो ज़िक्र कयो रब फरमाए थो ज़ाहिरल फसाद फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत अयदिन नास लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। इन्हें मींहं जे बारे में अर्ज़ कयां रब फरमायो त ज़मीन में बहर में पटन में दरियान में फसाद बर्पा थी वियो आहे असांजे कयल कमाईअ जे करे असां नेकी न कई असां बुराई ते घणो हलिया वियासीं रब फरमाए थो लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू रब फरमाए थो माण्हुनि खे अज़ाब चखायां माण्हुनि खे तकलीफ़ ॾियां माण्हू रब ॾे रुजू थियनि। अज़ीज़ो दोस्तो हबीबन जा प्यारा ग़ुलामो हज़रत अब्दुल मुत्तलब जे दौर में बहरान में माल तमाम घणो मरी विया किताबन लिखियो आहे त हज़रत सैयदना अब्दुल मुत्तलब जे खानदान मां हिकिड़ी औरत हुई सीरत जे किताबन हुन जो नालो लुकेका लिखियो आहे उन औरत रात जो ख्वाब ॾिठो ख्वाब में ॾिठाई त मथां खां को माण्हू आवाज़ पियो ॾिए हिकिड़ो सफ़ेद पटके सां सफ़ेद ॾाढ़ीअ सां सुहिणी सूरत सां वॾे कद सां उन वटि माण्हू ॿिड़ी वञनि उहो हथ खणंदो त अल्लाह साईं बरसात वसाईं। हाजी गुलाम नबी महेसर छा चयो आहे त हर को सुखियो वसे थो संसार जे करे हर को सुखियो वसे थो संसार जे करे नाराज़ रब थींदो पंहिंजे यार जे करे माई ॾिठो मथां को आवाज़ पियो ॾिए तो मके वारो मके जे गिरदो नवा में रहण वारो तव्हां ते मुसीबतूं घणियूं कड़कियूं आहिनि ॾुकार घणा पिया आहिनि हाणे तव्हां हिकिड़ो माण्हू ॻोल्हियो जंहिंजो तमामु सुहिणो पटको बदल हुजे सुहिणी दस्तार हुजे सफ़ेद रीश हुजे सुहिणी सूरत वारो हुजे उहो हथ खणे त तव्हांजा ॾुकार सभु दूर थी वेंदा। अज़ीज़ो दोस्तो नबी पाक जा प्यारा ग़ुलामो दिल जे हुजूर सां ॿुधंदार जो माई सुबुह जो माण्हुनि खे ॿुधाई माण्हू त हलो हली मके में ॻोल्ही मके में खटण में अजियात में शार मंसूर में हेॾे हेॾे ॻोल्ही ॾिठाऊं त हिकिड़ो बेतुल्ला में को शख़्स बीठो आहे जंहिंजी सूरत ॾसी वई आहे उहा सूरत उहा साॻी आहे जेका सूरत ख़्वाब वारे ॾसी चयाऊं कि बिलाल तव्हांजो नालो अब्दुल मुत्तलब तव्हां रसूलुल्लाह जा ॾाॾा आहियो तव्हांजे मुंहं में पेशानी में नूर आहे महिरबानी फरमायो दुआ करो त ॾुकार ख़तम थिए। किताब लिखियो आहे त नबी साईं 5 साल उमिरि में नबी साईं नचड़ा थोरो तवजो कयो अवां जे मर्ज़ी मुताबिक़ घणियूं तव्हांखे विहार को कोन मां अधु कलाक या वधि में वधि 40 मिंट तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाईंदा। अज़ीज़ो दोस्तो अभी
उते मां दुआ घुरंदुसि अल्लाह साईं बरसात वसाई दो सुबह जो टाइम थियो माण्हू ज़ालिम ते उते पहुताए में हज़ार जे तादाद में माण्हू सताए दुखाए उते पहुता सोचूं त हज़रत अब्दुल मुतल्लिब पुराणो ज़ईफ़ुल उम्र उम्र तमाम वनिया मता ढकी दुआ करे कुर्सी नुमा हिकड़ी शे रखियाऊं त उने ते वेही दुआ आहे नबी साईं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमायो मुझा बचड़ा तवा तैयारी कयो तवा गुस्ल फरमायो कपड़ा पहिरियो त अरफात जे मैदान में हले दुआ सुभान अल्लाह मौलाना अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह छा फरमायो त तुझे आया हज़रत अब्दुल मुतल्लिब फरमायो मां जने दुआ घुरा मां आमीन चेजो हज़रत अब्दुल मुतल्लिब ये समझो कुर्सी ते लिखा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नजरा हुआ उनके खड़ी पंहिंजे हंज में सुभान अल्लाह नारे तकबीर सुभान अल्लाह या अजीजों दोस्तों हबीब जा प्यारा मुबारक हथ नजड़ा सजो हथ सजे हथ जे मथा रखूं खबो हथ खबे हथ जे मथा खबे हथ जे मथा रखे करे ऐं हज़रत अब्दुल मुतल्लिब हुजूर जे बाज़ू ऐं मां जे मुताबिक हथ मथे खणी अर्ज़ की मुझा मौला मुझे करे नी वसाई या न वसाई परी मिठो मोहम्मद के हबीब करीम जी दीदार जो कई त अल्लाह ताला जी रहमत जोश में आई करब कोन हुयो मुद्दत भी अची कान हुई पर अल्लाह ताला एतो मी वसायो मानो परेशान थी विया त खरन ताई नहीं पुरियूं वाट ते वादियूं वाट ते पाणीया कीअं घरन ताई पयंदासीं मालूम थियो त मदीने वारे हुजूर रहमत हज़रत हाशिम मानव जो परेशानी दूर कई हज़रत अब्दुल मुतल्लिब परेशानी दूर कई सुभान अल्लाह अजो की रात हुई 12 रबीउल अव्वल जी रात हुई मदीने वाले जी आम दुनिया में नियत थी उधर सुभान अल्लाह नूर वाला आया है नूर लेकर आया है सारे आलम में ये देखो अस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह 12 रबीउल अव्वल जी अजो की रात मु तव्हां खे ॿुधायो त लैलतुल क़द्र जे रात अफ़ज़ल ईदुल जे रात खां अफ़ज़ल छो त लैलतुल क़द्र जे रात ते क़ुरान जो नुज़ूल थियो आहे पर हिन रात ते साहिब क़ुरान मदीने वारे जो अचण थियो आहे अज़ीज़ो दोस्तों 12 रबीउल अव्वल जी रात हुई अम्मा बीबी आमिना जेका रसूलुल्लाह जी अम्मा सीरत जे किताब लिखियो आहे त अम्मा पंहिंजे घर में मौजूद आहे
सिज लही चुको आहे हुजूर जी पुठी बीबी सफिया साईं किताब लिखियो आहे उहा मौजूद आहे रात जो टाइम आसमाननि में ज़मीनुनि में हुजूर रहमतुल आलमीन जे आमद जो इंतज़ार पखिन में जानवरनि में चीतन में जड़न में इंसानन में रसूलुल्लाह जे आमद जो इंतज़ार आवाज़ अचे तो या कुब्बत ज़मज़म या जबल अरफात या जबल मिन्ना ओ मिन्ना जा जबल ओ अरफात जा जबल अबू कुबैस तव्हां खे लख लख मुबारक हुजनि ओ बेतुल्लाह तोखे भी लख मुबारक जो तोखे बुतन का पाक करण वालो मदीने वालो अचे अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो रात हाणे वञे पई ॾींहुं अचे पियो रात जो वञे पई रात में ऊंदहि हूंदी आहे रात में ज़ुल्मात हूंदी आहे रात में केतिरी ऊंदहि हूंदी आहे ॾींहं में रोशनी हूंदी आहे गोया रब इशारो पियो करे हाणे रात वञे पई कुफ्र जी ऊंदहि वञे पई ज़ुल्म जी ऊंदहि वञे पई बदमाशी जी ऊंदहि वञे पई कुफ्र जी ऊंदहि वञे पई अॻियां ॾींहुं अचे पियो अॻियां नूर अचे पियो अॻियां रोशनी अचे पई पिछले मोहम्मद जो नूर अचे पियो अम्मा साईं फरमायो त मां नज़र कई त आसमान ॼण हेठि लही आयो आसमान हेठि लही आयो आहे नज़र कयमि त काबतुल्लाह जे मथां हिकिड़ो झंडो लॻल आहे हिकिड़ो झंडो मशरिक़ में हिकिड़ो मग़रिब में हिकिड़ो मशरिक़ में झंडो लॻो पियो आहे आवाज़ पियो अचे त मिठे मुस्तफ़ा जी हुकूमत रुगो मके में न हूंदी मशरिक़ ऐं मग़रिब ताईं मुस्तफ़ा जी हुकूमत अजीज़ो दोस्तो आवाज़ आयो त इज़हर या सय्यदल मुरसलीन इज़हर या रहमतल लिल आलमीन अॼु रात बड़े फुटे जे टाइम ते मदीने वारे जे लाइ ऐलान पिया थियनि या रसूल अल्लाह हाणे इंतज़ार घणो कयो अथऊं ॿाहिरि अचो दीदार अचे अजीज़ो दोस्तो जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन जहान में आया त अक्सरो बेशतर ॿार जेके ॼमंदा आहिनि उहे गंद सां रत सां भरियल हूंदा आहिनि दाईअ दिलि में इरादो कयो त ॿार खे विञारियां नज़र कयमि त हुव मग़सूलुन व मकहूलुन व मदहूनुन व मख़तूनुन व मख़तूमुन सीरत जे किताबनि लिखियो आहे त बीबी साहबा चवे थी नज़र कयमि त नारे जो निशान न हुयो अखियुनि में कुदरती गजल पियल हो मथे में सुरमो मथे में तेल पियल हो विचां सीट लॻल हुई ऐं ॿिनि कुलनि जे विच ते मोहर बि लॻल हुई अजीज़ो दोस्तो हबीबन करीमन जे मथां जन्नती जोरो पहिरियल आहे हुजूर जन सिर सजदे में रखे ऐं दुआ घुरनि पिया त रब हबली उम्मती मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मत खे बख़्श इते हिकिड़ी शइ दलील तौर तव्हां आशिक़ आहियो आशिक़ दलील कोन पुछंदा आहिनि पर कॾहिं कॾहिं अकुल इंसान जो अॻिते कोई ते थी ईंदो आहे हज़रत बीबी मरियम खे जिब्रील जे फूक सां हज़रत ईसा पेट में आया हमल थियो बीबी साहबा चयो त या अल्लाह इन खां त मां न हुजां परेशान अचे थी झंगर ॾे वठी भॻी हिकिड़ी खिची हुई सुकल अल्लाह से फरमाया वा हुस्सी इलैक बिजज़इल नख़लत तूं इन सुकल खचीअ खे ढूंढ ॾीजे त उन मां तुंहिंजे लाइ नर ॾोॾा सुठा ॾोॾा ॾंग ॾोॾा करंदा उहे तुंहिंजे खाइण जे लाइ ऐं पाणीअ जो बि बंदोबस्तु कयो वियो ऐं अल्लाह जी कुदरत सां हज़रत ईसा जहान में अची माण्हुनि पुछियो त बीबी तो ही पुटु किथां आंदो आहे तुंहिंजी शादी थियल कान्हे तोखे मुड़ुस कोन्हे तो
इशारो कयाई तेरे नन्हे बार इसदा है पाण हजरत ईसा नबी ओडी मल जाओ छा थो चवे त इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया अल्लाह जे नबी हजरत ईसा जमण मल चयो त मां अल्लाह जो बानो आया अल्लाह साईं के साहिब किताब साहिब शरीयत करे दुनिया जे तख्ते ते मोकलियो है नबी करे जे हजरत ईसा जो लियो शान त मदीने वारो त हजरत ईसा जो सरदार अम्मा बीबी आमिना फरमाई थी हुजूर जे नूर में मां ॾिसां थी घर रोशन घर मां मुंहिंजो नूर बाहर निकरे तो अखिर जो नूर बाहर निकरे तो शाम जा महलात ऐं बुसरा जो झंझर मां पंहिंजे अखियुनि सां पई ॾिसां अल्लाह जा नबी दुनिया ते आया पुत सभु ज़मीन ते ऊंधा थी किरी ये अजीब हिकिड़ा नज़ारा थिया उहे तोखे ॿुधायां जेतिरा बि बुत हुया हज़रत अब्दुल्ला चयो त मां काबे करीम जे छंड फूकला ॾिसां सॼा पिण कान फुटिया पिण फुटण वारी आहे ॾिसां थो त सभु जेके जेतिरा बुत बैतुल्लाह में 370 उहे सभु ज़मीन ते किरी पिया ऐं होॾे ईरान वारा मजूसी फाह जा पुजारी हुया उन्हनि जो आतश कदो 1000 साल खां बरंदड़ हुयो जंहिं राति अल्लाह जा रसूल दुनिया में आया त उहो सॼो आतश कदो सॼो आतश कदो विसामी वियो उहे तमामु घणा आतश परस्त जेके फाह जा पुजारी हुया इनाम थी विया किसरा जो कोट मां अखियुनि सां ॾिसी आयो आहे बगदाद जे भरिसां हिन पासे मदाइन जे भरिसां अञा ताईं किसरा जो कोट बीठो आहे उन किसरा जे कोट जा 14 पुंगरा किरी पिया जेके पुत टंगियल हुआ पुत ज़मीन ते किरी पिया ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त उन में हिकिड़ो चीर आयो उहो चीर अञा ताईं मौजूद सावा जो दरिया उन पाणी जी माण्हू पूॼा कंदा सुकी वियो मालूम थियो त नबी पाक जे आमद जे करे रब ॼण गोया ऐलान कयो त हाणे बाहि जी पूॼा न थींदी न को पाणी जी पूॼा थींदी न को कोटनि पुंगरनि जी पूॼा थींदी न को पुतनि जी पूॼा कंदी न को थींदी अल्लाह जो नबी तव्हांखे चवंदो या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम अल्लाह जो नबी तव्हांखे ॿुधाईंदो त इंसानो उन रब जी इबादत कयो जंहिं रब तव्हांखे पैदा कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो मुख़्तसर बयान कयो हिननि नज़रनि बचड़नि क़ुरान पढ़ियो आहे ॿ हदीसूं नबी तव्हांजी ख़िदमत में पेश सुभान अल्लाह वो दुआ नबी साईं जन हरम शरीफ में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक जे भरिसां असहाबे सुफ़ा जो थलो जेको हिकिड़ो मथे आहे जेके विया हूंदो मदीने विया हूंदो फ़कीर वियो हूंदो ॿी जमात बि वई हुई तव्हांखे ख़बर हूंदी उते आशिक़ बरक़ात अॼु मदीने असहाबे सुफ़ा जेके गरीब मिस्कीन हुया जेके पंहिंजा बच्चा मके में छॾे आया उहे अल्लाह जे रसूल वटि क़ुरान जी तालीम हासिल कंदा नबी से फरमायो तो मुंहिंजा प्यारा सहाबियो मां तव्हांखां हिकिड़ो सुवाल थो पुछां त तव्हां मां हर रोज़ सुबुह जो वादी अकीक वादी बतहा उते को तहां मां माण्हू वञे उनखे ॿ दाचियूं मिलनि
दाचियूं मिलन जेके गोश्त वारियूं थुलियूं मतारियूं कंहिंखां खसे न अचे वञी त उनखे ॿ दाचियूं मिली वञनि केरु थो पसंदि करे असां चयो या रसूल अल्लाह नहनु कुल्लुना नुहिब्बुहु असां सभु इन ॻाल्हि सां मुहबत कयूं था त असांखे ॿ दाचियूं मिलन वञूं थी हुज़ूर फरमाए त इन खां अञा वधीक ॻाल्हि ॾसियां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह दस्यो अल्लाह जे नबी फरमायो त सुबुह जो फजर जे नमाज़ खां पोइ जिते क़ुरान जी तालीम हले ॿ आयतूं क़ुरान जूं सिखो ॿ आयतूं यादि कयो ॿिन आयतुनि खे यादि कयो टिन आयतुनि खे यादि कयो उहे ॿिन नाचनि जे हासिल करण खां क़ुरान जूं ॿ आयतूं वधीक फज़ीलत ये कुरान जी फजीलत हिकड़ी हदीस में नबी से जो साहबी हो पंहिंजे घर जे मथां वेठो कुरान पे पढ़े कुरान पढ़ंदे हिन नज़र कई आसमान में त मथां खां हिकिड़ो ककर लहे पियो जंहिंमें नूर आहे नूर बादल आहे बादल में नूर आहे हिन जो नज़र हीअं कई हिन जा ॿार उन्हनि में ख़ौफ़ पैदा थियो उन जो घोड़ो हेठि लधल हो जेको छिनाई माना पाण खे उन कीड़े खां परे पियो करे माना टहे पियो रसूलुल्लाह जे सहाबीअ सोचियो त इहो छो थो टहे घोड़ो मुंहिंजा ॿार ख़ौफ़ छो था कनि पोइ क़ुरान बंदि कई त उहे ठाकुर में अची विया वरी क़ुरान तिलावत करे वरी मथां लहे वरी फजर जी नमाज़ वञी रसूलुल्लाह जे पोयां मां कुर्बान वञा उन्हनि असहाबनि सगोरनि जे अखियुनि तां ऐं उन जे क़दमनि तां जेके क़दम खणी रसूलुल्लाह जे पोयां वञी नमाज़ पढ़ंदा हुआ हुज़ूर जो दीदार नबी साईं नमाज़ पढ़ाए बस कई सहाबी अर्ज़ कयो या रसूलल्लाह रात मां हीअ कंडीशन लिखी आहे हुज़ूर फरमाए त जे फजर ताईं को क़ुरान पढ़िया ये अल्लाह जा मलाइका हेठि लही अचनि हा ऐं सभिनी मदीने जे माण्हुनि खे हथ बि ॾियनि हा ऐं एॾी बरकत थिए हा एॾी महिरबानी थिए हा ओ मुंहिंजे महबूब करीम जा उम्मती क़ुरान जी तिलावत अदा कयो अल्लाह से फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन ऐं उसूल अथव जेसि ताईं ॿ नूर न मिलंदा तेसि ताईं टीह शइ जी ख़बर न पवंदी हिकिड़ो नबीअ जो नूर आहे ॿियो क़ुरान जो नूर आहे जॾहिं इहे ॿ नूर मिलंदा त टी शइ इस्लाम तव्हां असांजे अॻियां ज़ाहिर थी पवंदे अल्लाह ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह साईं हिन बरकतुनि भरी रात मां अल्लाह साईं तव्हां असांखे हसे वाफ़र अता फरमाए का बूंद अता फरमाए ॾेरो पार थी वेंदो वमा अलैना इल्ला अल-बलाग साईं ताहिर भाई जवालदैन जे लाइ दुआ कजो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व हबीबना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाहुम्मा सल्लि सलातन कामिलतन तनहल्लु बिल क़ल्ब व तनफरज बिल कुरब व तुक़ा बिल हवाइज व तुनाल बिल रगाइब व युस्रिल गम्मान बिवजही व अला आलिहि व सहबिही وبارك وسلم عليه تسليما ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعائي ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب या अल्लाह मस्जिद के आबाद फरमा मस्जिद में खिदमतगारन के आबाद फरमा नमाज़न के आबाद फरमा या अल्लाह साजे शहर नवाब शाह के ज़मीनी आसमानी आफात व बलियात का महफूज फरमा या अल्लाह साजे वतन अजीज दे खैर फरमा या अल्लाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सजी उम्मत दे खैर फरमा या अल्लाह अजो के रात जो ऐ सुभाने 12 रबीउल अव्वल के ॾींहं जूं बरकत असांखे नसीब फरमा या अल्लाह असां सभिनी खे मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा बरकत
صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا شفيعنا حبيبنا مولانا محمد وبارك وسلم